सैयद मुराद अली शाह टियों भेरो सिंध जे वॾे वज़ीर तौर नामज़द थी वियो। ओवैसिया सिंध असेंबली जो स्पीकर ऐं एंथोनी नवैद सिंध असेंबली जो डिप्टी स्पीकर हूंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लिमानी इजलास बाद टिनी उहिदनि जे नालनि जो ऐलान करे छॾियो। संदसि चवण आहे त अवाम कामयाब करायो आहे, हाणे कमु करणो आहे। कराची खां कश्मीर ताईं पीअण ऐं ज़रई पाणी जो मसइलो तरजीह हूंदो। करप्शन खे रोकण लाइ सख़्ती करणी पवंदी। बोर्ड वारनि मुतासिर इलाइक़नि में घर ठाहिया वेंदा। वफ़ाक़ी काबीना में शामिल न थियण जो ॿीहर ऐलान। चयाईं वफ़ाक़ में पीपल्स पार्टी न का वज़ारत घुरी आहे ऐं नई वरी वफ़ाक़ी काबीना जो हिसो हूंदी। असां रुॻो बोर्ड मुतासिरनि जो हक़ घुरियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां लाड़काणे जी सीट रखण ऐं NA 196 कंबर शहदाद कोट जी सीट छॾण जो फ़ैसिलो। बिलावल भुट्टो क़ौमी असेंबली जे NA 196 कंबर शहदाद कोट जी सीट छॾे ॾींदो। NA 194 लाड़काणो जी सीट पाण वटि रखंदो। इलेक्शन कमीशन जो इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं ॾियण जो फ़ैसिलो न थी सघियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस सीटूं ॾियण बाबति कानूनी राय वरिती वई। चीफ जस्टिस इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। पंजाब असेंबली जे नवनि चूंडियल मेंबरनि हलफ़ खणी वरितो। नून लीग ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबर्स में सख़्त जुमलनि जी ॾे वठि ऐं हंगामे बाद थोरी देरि लाइ मुलतवी कयल इजलास ॿीहर शुरू थियो। नून लीग तरफ़ां वॾी वज़ारत जी नामज़द उम्मीदवार मरियम नवाज़ समेत 201 चूंडियल मेंबरनि खे हलफ़ खणायो वियो। सेक्रेटरी असेंबली चोॾहं रुकनी पैनल ऑफ चेयर जो ऐलान करे छॾियो। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी मूजिबि सुभाणे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड थींदी। अॼु शाम 5 वॻे ताईं रिकॉर्ड वसूल कयो वेंदो। PTI जे बानी IMF खे ख़त लिखण जी तस्दीक करे छॾी। अडियाला जेल में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल कंदे PTI बानी चवण हो त IMF खे ख़त लिखी छॾियो आहे, अॼु ज़रूरु वियो हूंदो। बैरिस्टर गोहर चयो आहे त मुल्की मुफ़ाद ऐं मईशत ख़िलाफ़ को कमु न कंदासीं। IMF खे लिखियल ख़त को माॾो रखंदासीं। असांजो को बि रियासत मईशत आवाम ऐं जमहूरियत ख़िलाफ़ न हूंदो। असां अॻु बि चयो हो त साफ़ शिफ़ाफ़ चूंडूं न थियूं त मईशत खे नुक़सानु थींदो।